लाड़काने खां वाक़िया खां कयूं कंधकोट में क़त्ल थियल प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जी रैली कढी वई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई आहे। ख़बर वासा लाड़काने में शुरू कई पिया कंधकोट में क़त्ल थियल प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जी रैली कढी वई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई। वाक़िया अॻु कई पिया शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई आहे। लाड़काने में ख़बर वास शुरू कई पिया कंधकोट में क़त्ल थियल प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे टीचर एसोसिएशन पारां कॉलेज खां यूनिवर्सिटी जे मुख्य गेट ताईं एहतजाज जी रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ लाड़काड़ो मुनवर खां। जी मुनवर, आगाह कजो। हाजी कंधकोट में कबीलाई झेड़े में क़त्ल थियल IBS अखर के प्रोफेसर अजमल सावंत के बेरहमाने क़त्ल खिलाफ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काने के टीचर एसोसिएशन पारां कॉलेज का यूनिवर्सिटी के मुख्य गेट ताईं एहतजाज रैली कढी वई, जिते वॾे अंग में जेके उस्ताद हुआ उन्होंने शिरकत कई। जैसे त मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी भी कई। उन मौके ते एहतजाज कंदड़ अॻवाननि अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, इमदाद दुमकी ऐं ॿियनि जो चवणु हो त शहीद अजमल सावंत जो क़त्ल शऊर जो क़त्ल आहे ऐं समूरा उस्ताद हिन क़त्ल जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। हिननि इहो मुतालबो कयो त कबीलाई झेड़नि जे वर चढ़ियल पढ़ियल लिखियल जेको उस्ताद आहे, प्रोफेसर आहे, उनखे क़त्ल कयो वियो आहे। उनजे खून सां इंसाफ़ कयो वञे, उनजा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं कैफ़े किरदार ते पहुचायो वञे। जी महिरबानी मुनवर आगाह करण लाइ।